ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। महात्मा के विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी चवण द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे जीवन में संतुष्ट रहो। जेको माण्हू जीवन में संतुष्ट रहंदो आहे न, उनजे मथां बाबा जी बि ब्लेसिंग रहंदी। परमात्मा बि उन आत्मा सां ख़ुशि रहंदो। घर में तव्हांखे कहिड़ा ॿार सुठा लॻंदा आहिनि, कहिड़ो संबंधी सुठा लॻंदा आहिनि, सदा जीवन में संतुष्ट रहो। तव्हां ॿारनि खे संबंधनि खे घर में कंहिंखे बि वॾो कुझु ॾे, कुझु करे, अगरि उहो ॿार पंहिंजी हुन चीज सां तव्हांजो हुनखे ॾियो था, उहो हुनसां संतुष्ट न आहे त तव्हांखे वणंदो? सॼो ॾींहुं चईंदो मूंखे हीअ खपे 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 खपे, हीअ सुठी न आहे, हीअ सुठी न आहे, इन जो सुठो आहे, मुंहिंजो सुठो न आहे। तव्हां हुनखे फर्स्ट क्लास चीज वठी ॾियो, चाहे नुंहुं हुजे चाहे केर बि हुजे। त अगरि कोई सॼो ॾींहुं ॻाल्हियुनि में कमी ई ढूंढंदो रहे, जीवन में कमी ई ढूंढंदो रहे, हिक ॿिए सां रीति कंदो रहे, कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में संतुष्ट न रहे। अगरि ॿार ईअं हुजे त ॿुधायो, तव्हां संतुष्ट, तव्हां ख़ुशि रहंदव, तव्हां हुनखे ब्लेसिंग, हुनखे आशीर्वाद ॾींदव, उहो तव्हांखे सुठो लॻंदो? बस ख़राब ई न लॻंदो, लेकिन परेशान त थी वेंदव न। आखिर बि केतिरो माफ़ी कंदो संबंधी। त ईअं ई परमात्मा बि असांजो पीउ आहे। परमात्मा बि असांखे चवनि था कि मुंहिंजो ॿार वठ, जो बि आहे, जो बि तव्हां वटि आहे कर्म अनुसार तव्हांखे मिलियो। भॻवान तव्हांखे न ॾिनो, तव्हांखे कर्म अनुसार। अगरि तव्हांखे पंहिंजो अॻियां जो जीवन सुठो खपे, तव्हांजो ॿियो जन्म तव्हांखे सुठो खपे, जो तव्हांखे हिन जन्म में न आहे उहो तव्हांखे खपे, त हिन जन्म में सुठा कर्म करो। चईंदे न, अॼु माण्हू खे पैसो खपे त महिनत त करणी पवंदी, कमाइणो त पवंदो। अॼु ॿार चए मुंहिंजो सुठो मार्क्स अचे त तव्हां चईंदो न भई पढ़। सुठो मार्क्स कीअं ईंदी? पढ़ण सां। अॼु कोई चए मूंखे पैसो खपे, इहा चीज खपे, तव्हां चईंदो भई कमाए करे वठी अच। पैसो न हूंदो त इहे ई चईंदो भई कमाए वठी, किथां ईंदी चीज? ये परमात्मा भी चए तो कि जो माण्हू भगवान खां चए तो कि असांखे सुख ॾे, शांति ॾियो, खुशी ॾियो, असांखे शक्ति ॾियो, त परमात्मा चए तो ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो ऐं विकार बुराइनि जे वश थी करे कर्म न करो, फालतू न सोचो। त तव्हांजी शक्ति जो सॼो ॾींहुं फालतू सोचण, विकार बुराइनि में वेस्ट थिए थी, उहा वेस्ट न थींदी, जमा थींदी। भई माण्हू सॼो ॾींहुं चए थो असां भॻवान खे यादि था करूं, लेकिन सॼो ॾींहुं पोइ विकार बुराइनि जे वश थी करे कर्म बि करे थो, त परमात्मा सां जो शक्ति मिले थी उहो काॾे थी वञे? दुनिया में एॾो माण्हू जेके तप थी व्रत जप करनि था, तव्हांखे शक्ति मिले थी। रोज़ तव्हां अमृत वेलो उथो था त तव्हांखे शक्ति मिले थी, लेकिन तव्हां हुन शक्ति खे न सॼो ॾींहुं उल्टो सुठो सोचण, ॻाल्हाइण करण में गवाए था छॾो। तव्हांखे शक्ति मिले थी भॻवान खां, लेकिन असां अगरि चाहियूं त हुन शक्ति सां माण्हू हिक ॿिए जे लाइ बुरो सोचे, बुरो करे बि ॾींदा आहिनि न। अगरि तव्हां कंहिंसां बुरो कंहिंजे लाइ बुरो सोचो, कंहिंजे लाइ बुरो ॻाल्हायो,
त कल्ह जो कॾहिं बार हुनमें थी बि वेंदो आहे उहो कमु। त तव्हां चईंदा ॾिस मां चयो न ईअं थींदो, थी वियो। त तव्हां पंहिंजी आत्मा जी शक्ति हुनमें गवाए छॾी, ख़ुशि न थियो। माण्हू ख़ुशि थी वञे ॾिस मुंहिंजी भविष्यवाणी सच आहे, लेकिन ख़ुशि न थियो। असां पंहिंजी शक्ति गवाई, कंहिंजे लाइ बि बुरो सोचे, बुरो ॻाल्हाए, बुरो कर्म करे, हिकु शुभ भावना सां सभु चऊं त हीअं न करो, हीअं थी वेंदो, थोरो ध्यानु ॾियो। लेकिन ऐसे ई माण्हू हूंदा आहिनि न, सोचंदा आहिनि भई मुंहिंजो चयो नथो मञे त ॾिस तुंहिंजो ईअं ई थींदी। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कॾहिं कॾहिं माण्हू ॿारनि खे बि न, भई ॿार बि सम्झे नथो। तव्हां त वॾा आहियो, लेकिन ॿार नंढो आहे, तव्हांजी इंसल्ट थो करे, तव्हांखे उल्टो सुठो थो चए, तव्हांजी ॻाल्हि खे नथो सम्झे, नथो करे, त वॾा छा चईंदा ॾिस तूं असां वॾनि जी नथो मञे न ठोकर खाए, चईंदा आहिनि तूं त ठोकर खाई करे सिखजे असां वॾनि। अरे हुनमें एॾी सम्झ न आहे। कम से कम तव्हां अगरि वॾा आहियो त एतिरो त सम्झो, अगरि उहा आत्मा नथी सम्झी सघे, नथी करे सघे, मतिलबु हुनमें सम्झ न आहे, शक्ति न आहे। अगरि तव्हांखे लॻे थो की न उहो सम्झे उहो सम्झे थो या सम्झे थी, लेकिन मक्कारी थी करे, ईअं थी करे, त हुनजी तकदीर असां छो ईअं चऊं? असांखे त बल्कि ईअं चइणु खपे न, चलो ठीकु आहे, तूं असांजी इज़त नथो रखे, असांजो चयो नथो मञे, भॻवान तुंहिंजी मदद करे, तोखे सही राह ॾे। हीअ सोचण, ईअं चइण जीअं ॿुधण में सुठो लॻे त ईअं जॾहिं तव्हां मुख सां चईंदा न, तॾहिं हुन आत्मा खे बि दुआ लॻंदी। ऐं अगरि असां गुस्से में अची करे, कॾहिं कॾहिं माण्हुनि खे थींदो आहे न की ॾिसो असां वॾनि जी नथी मञे, चाहे नुंहुं आहे, चाहे ॿार आहिनि, चाहे कोई बि आहे। अॼु चइण में माउ पीउ वॾा या कोई बि वॾा संबंधी हूंदा आहिनि, लेकिन आत्मा जॾहिं दुखजंदी आहे न, आत्मा खे जॾहिं अपमान फील थींदो आहे, ॾिसी मुंहिंजो अपमान थी करे, मुंहिंजो चयो न मञी करे ॿिए जो चयो थी, त हुन समय आत्मा खे उहो अपमान सहन न थींदो आहे, ऐं आत्मा क्रोध में अची करे कुझु उल्टो सोचे ई छॾंदी कि मुंहिंजो ससु जो चयो नथी मञे ऐं हुननि जो मञे थी न, त हाणे ॾिसो मुंहिंजो छा हाल। जॾहिं तव्हां में अहिड़ी भावना अगरि ईंदी आहे कॾहिं बि, त हुनखे तुरंत चेंज कर। इहे बि हिकु तरीक़े सां असां ॿियो जो नुक़सान था पहुचे, छो जो हुन मूंखे मान न ॾिनी, मतिलबु असां केरु थियासीं, भिखारी थियासीं। अॼु जीअं भिखारी खे या कंहिं माण्हू जो घुरंदा आहिनि, हुननि खे असां न ॾियूं, हुननि जो अपमान करूं, त कंहिं भिखारी कंहिं साधू संत हुननि जे लाइ उल्टो सोचे छॾंदा आहिनि, त थी वेंदो आहे हुनजो। त ईअं ई जॾहिं असां सोचूं था भई इहे मूंखे मान नथी ॾे, इहे मूंखे इज़त नथी ॾे, मुंहिंजो चयो नथी मञे, त ॾिस हाणे हिनजो कहिड़ो हाल थो थिए। तव्हां कंदव कुझु न, लेकिन तव्हांजी सोच द्वारा ई हुनजो बुरो थी वेंदो। कई बार माण्हू सोचंदा आहिनि, इंतज़ारु कंदा आहिनि कॾहिं हिनजो बुरो थी, न त इहे ॾाढी अॻियां निकिरी वेंदी। त अहिड़ी सोच अगरि असां में ईंदी आहे न, त हुनखे बि सुठी सोच न आहे। अॼु बाबा चए थो तव्हां ॿियनि खे इज़त ॾींदव, ॿियनि जो मान सम्मान रखंदव, त माण्हू तव्हांखे आपे ई ॾींदा, घुरो न कंहिंखां। भले तव्हां घर ते केतिरा बि वॾा आहियो, तव्हांजो कमु आहे उहो तव्हांखां राय पुछनि, तव्हां हुननि खे राय ॾियो, तव्हांजो कमु आहे तव्हां हुननि खे पालो। बाक़ी मञनि न मञनि हुननि जी मर्ज़ी। भई नंढनि खे त चलो असां जेसिताईं वॾो थे पालणो ई हूंदो, हुनखे बि प्यार सां, जेतिरो थी सघे न प्यार सां कमु वठंदव ओतिरो। बाक़ी वॾा जो वॾा थी वेंदा आहिनि, त बि अहिड़ा अहिड़ा कम कंदा आहिनि, उन्हनि खे कीअं सम्झ। त बाबा चए थो सभिनि जे लाइ हिकु ई ॻाल्हि यादि रखो, मन में शुभावना, मूंखे त सभिनि जे लाइ सुठो ई सोचो, मूंखे त सभिनि जे लाइ सुठी सोच रखी, सभिनि जो भलो ई करणु।
ऐं मूंखे कॾहिं बि मान जी इच्छा न हुजे कि फलानो मूंखे इज़त ॾे, मान ॾे। न, मूंखे त कर्म, मूंखे त उन्हनि खे मान सम्मान ॾियणो आहे, मूंखे त उन्हनि खे उन्हनि जे लाइ सुठो करणो आहे, बाक़ी उन्हनि जी मर्ज़ी, मूंखे कुझु न खपे। जॾहिं असांजी इहा भावना अची वई खे चइबो आहे दाता बंदी। जी भॻवान खे पंहिंजे लाइ कुझु बि न खपे, छोकी भॻवान खे पंहिंजो शरीर ई न, भॻवान खे पंहिंजे लाइ कुझु बि न खपे। जे जो बि तव्हां टिकाणे मंदिर में भी पैसा विझो था या कोई भी भगवान के नाम से चढ़ायो था, सब कुछ खाओ पीओ, कम तो तव्हां ई था वठो न, भगवान वटि थोड़ी। भगवान तो चईंदो मां तव्हांजो भोग भी स्वीकार न कंदो। जेको असां भगवान खे भोग लॻाईंदा आहिनि उहो भी भगवान खाईंदो न, छोकी हुन वटि शरीर न अथसि। लेकिन तव्हांजी भावना सां परमात्मा खे न मन सां यादि करणो पवंदो। भगवान खे मन जी आवाज़, मन जी भावना पहुचती आहे कि केतिरो तव्हां मन सां हुनखे यादि कंदा। असां सभु कुझु भुलिजी करे जॾहिं असां हुनखे यादि कंदा आहियूं न, उहा भावना सभु कुझु भुलिजी करे उहा भावना जी सम्झो कोई तव्हांजो ॾाढो सुठी ॾाढो संबंधी हुजे, असां ॾाढो ई सिकी सिकी करे तव्हां वटि अचे थो, तव्हां ॾाढो समय खां यादि था करो, हू तव्हां वटि अचे थो त केॾो ध्यान सां माण्हू सभु रोटी आदि ठाहींदा आहिनि हुनजे लाइ न। अरे मुंहिंजो फलानो संबंधी थो अचे, ईअं ठाहियो, ईअं करो, ईअं करो, सभु कुझु घर खे तयारु कंदा आहिनि, रोटी पाणी ठाहींदा आहिनि, चीजियूं वठी ईंदा आहिनि। संकल्प छा हूंदो आहे मन में कि फलानो थो अचे, हुनजे लाइ करूं था, ॾाढो ख़ुशी ख़ुशी सां हुनजे लाइ कंदा आहिनि। त उहो मन सॼो ॾींहुं बसि उहो ई महिमान ई यादि हूंदो। त उहो ई बाबा चवनि था कि मां परमात्मा, तव्हांजी आत्मा जो पीउ, सम्झ सां अगरि असां भॻवान खे यादि कंदासीं न कि भॻवान अर्थात आत्मा जो पीउ, भॻवान अर्थात असां आत्माउनि जी सदगति करण वारो, तुंहिंजो कल्याण करण वारो, असांजो सर्व संबंधी, अविनाशी संबंधी, मां हुनखे यादि थी कयां। जे कंहिंजो फोन ईंदो आहे न त माण्हू सभु कुझु भुलिजी वेंदा आहिनि। गैस ते चांहि पई आहे, खीर पियो आहे, भाॼी पई आहे, उहो बि भुलिजी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं कोई ॻाल्हि त माण्हू ॾिसो जॾहिं देहदारी संबंध आहिनि चीजनि जे लाइ एॾो हुननि खे मन में हुननि जे लाइ केॾो प्यार आहे, लेकिन जॾहिं माण्हू भॻवान खे यादि था करनि, भक्ति था करनि, भॻवान जो नाम था जपनि, त हुन समय बाबा चए थो तव्हां हिकु सेकेंड बि अगरि मन सां मूंखे यादि करो, सभु कुझु भुलिजी करे, हुन समय बि छा हूंदो आहे, मन में हूंदो आहे जल्दी ये सुखमनी पूरी थिए, ये ग्रंथ शास्त्र पूरो थिए, ये कीर्तन पूरो थिए त मां इहो कमु करां। जीअं त मन त सॼो कम में ई हूंदो आहे, बसि वेठा आहियूं, लेकिन सिर्फ़ु हिकु मिंट यादि कंदा करो, छो तव्हां कलाक हिकु मिंट बसि हुन समय मां ऐं परमात्मा, बसि ॿियो कोई मन में ॻाल्हि न, मां आत्मा ऐं मुंहिंजो पीउ परमात्मा। एॾो हिन देह जी दुनिया, देह जे पदार्थ, वस्तु, वैभव आदि सभिनि खे भुलिजी वञो, बसि असांखे परमात्मा ई यादि रहे। जीअं सम्झो कि ॾाढी बुख हूंदी आहे त हुन समय उहो सभु कुझु भुलिजी वेंदो आहे, सिर्फ़ु रोटी ते ई ध्यानु ॾींदो, कुझु खाइण लाइ खपे। जंहिंखे प्यास लॻंदी आहे त हुनजो सॼो ध्यानु पाणी ते ई हूंदो आहे, काथे पाणी मिलंदो, काथे पाणी मिलंदो, काथे कोई चीज प्रिय हूंदी आहे त सॼो ध्यानु हूंदो आहे काथे हीअ चीज मिलंदी। त ईअं उन समय माण्हू सभु कुझु भुलिजी वेंदो आहे न, त उहा स्थिति असांखे भॻवान जे लाइ लाइणी। माण्हू खे पतो त आहे सभु कुझु भुलिजी करे हिकु चीज ते कीअं एकाग्र कबो आहे। सम्झो तव्हांजी फेवरेट चीज है त माण्हू सभु कुझु भुलिजी करे हुनखे टेस्ट वठण में, खाइण में लॻे। त उहो ई जॾहिं तव्हां भॻवान खे यादि करणु वियो था न, हुन समय सभु कुझु भुलिजी वञो, सिर्फ़ु मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे।
ये हुन सां यादि करो, छो कि भॻवान सां असांजो संबंध न जोड़ियो न असां, भॻवान सां संबंध न जोड़दासीं, उन सां प्राप्ति छा थी थिए इहे अगरि असांखे पतो न हूंदो त असां कॾहिं बि हुनखे सभु कुझु भुलिजी करे यादि न करे सघंदासीं। ॾिसो माण्हू डॉक्टर खे केॾो सुठी रीति यादि थो करे, जॾहिं बि बीमार थींदो आहे, जॾहिं बि कुझु थींदो आहे न त उनखे चईंदो आहे मूंखे त हुन डॉक्टर ते ई ध्यानु हूंदो, भॻवान ते न हूंदो। त बाबा चए थो ईअं ई जॾहिं बि तव्हां अगरि रोज़ सुबुह शाम तव्हां परमात्मा खे यादि करो, हिकु सेकेंड कलाक कलाक तव्हां वियो था, सिर्फ़ु वो तव्हां ॿाहिरां जे हिसाब सां तव्हां वियो था, अंदरि आत्मा थोरी थी हुई, आत्मा में जेको मन बुद्धि आहे उहो थोरी भॻवान खे ओतिरो समय यादि थो करे। अगरि यादि करे त तव्हांजो उद्धार थी वञे। अगरि जो माण्हू सुबुह शाम भॻवान खे यादि करनि था न कलाक कलाक 2 कलाक, अगरि आत्मा शरीर सां गॾु अगरि आत्मा जो मन बुद्धि बि हुनमें एकाग्र थी करे वेहे न त हुन आत्मा जो कल्याण थी बेड़ो पार। भॻवान चए थो हिकु ॾींहुं बि कोई मूंखे यादि करे त हुनजो जन्म जन्मांतर जा पाप वसन थी थिए। अगरि ॿार ॾिसो 1 कलाक बि ध्यान सां पढ़ंदो आहे न त पढ़ाई एॾी न आहे, लेकिन शायदि सिर्फ़ु ॿार ॿाहिरां खां वेठो मन बुद्धि नथो लॻाए। अगरि जंहिं ॿार जो मन बुद्धि एकाग्र थींदो न पढ़ाई में बि, मां जॾहिं पढ़ाई थो करां त पूरो ध्यानु पढ़ाई में हुजे त उहो जल्दी सां पंहिंजो कोर्स पूरो करे उहो पंहिंजे खेल कूद में लॻी वेंदो। ये ॾिसो इहे असांजे डांटण मारण सां न ईंदो, भई असां कंहिंखे चवंदसि की भई ध्यान सां कमु थो करे, इहे ॾिसो तकदीर हूंदी आहे, इन जे लाइ बि महिनत करणी पवंदी आहे। असां अगरि ॿियनि खे ॾिसूं था केॾो सुठी रीति पढ़े थो, केॾो सुठी रीति कमु करे थो, केॾो सुठी रीति जीवन में हले थो, टाइम सां उथण वेहण। अॼुकल्ह जी दुनिया में जेको इंसान टाइम सां उथे वेहे खाए पीए सभु कमु करे, केॾा घटि माण्हू आहिनि न अॼुकल्ह माण्हुनि जो टाइम मैनेजमेंट ई नथो थिए। काथां धंधा कंदा, काथां पढ़ाई कंदा, काथे देश जे लाइ कंदा। जेका माण्हुनि खे कुझु करणो हूंदो आहे न उहो सभिनि खां पहिरियों त पंहिंजो इहो उथण खाइण पीअण जो टाइम मैनेज कंदा। इन खे सभु कुझु इन टाइम अगरि सुबुह खां राति अगरि असांजो उथण वेहण खाइण पीअण फिक्स थी वियो न पोइ असांजो शरीर बि हुन रीति हलंदो। आखिर जो शरीर आहे त कुझु त कर्म कंदासीं न, पोइ हुन अनुसार कम बि थींदो। त ही बाबा चए थो ॾिसो पहिरियों माण्हू कीअं उथंदा हुया, कीअं वेहंदा हुया, टाइम सां खाइण पीअण उथण संबंध व्यवहार में अचण, ये भी कला है ना। सिर्फ ये न कि पढ़ाई और कम ही है, लेकिन असांखे जीवन में असां सिर्फ हिते खेॾण आया आहियूं। माण्हू सोचदा आहिनि कि अरे पढ़ाई न कंदो त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वई, अरे ये शादी न कंदो त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वेंदी, अरे ये ॿार न पैदा कंदा त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वेंदी, अरे ये नूंहं कमु नथी करे, ईअं न सिखंदी, पूजायूं नथी करे त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वेंदी। कुझु न थींदो, हिते तव्हां खेल था खेॾो न। ये सभु त माण्हू ने वहम विझाइनि, सत्संग में थोरी अहिड़ी पढ़ाई थींदी, हिते माण्हू अहिड़ी पढ़ाई करनि था। छो जी जीअं जीअं इहे सभु चीजूं ठहनि था त सभु चवनि था असां बि ईअं ठाहियूं, असां बि ईअं ठाहियूं, इहे पढ़ो ईअं पढ़ो। लेकिन ज्यादा पढ़ण जे कारण न माण्हू जो बेसिक पढ़ाई हूंदी आहे न वो भी नथो पढ़ी सघे। अगरि तव्हांजो ॿार ज्यादा नथो पढ़ी सघे न त हुनखे बेसिक पढ़ाई त अचणी खपे, ओतिरो ध्यानु ॾियो। इहो सभु पतो हुजणो खपे जो उनखे अॻियां वञी करे कम में अची सघंदो आहे जेके बि फील्ड में। बाक़ी तव्हां ॿारनि खे डांटे मारे करे
अपशब्द चई करे पढ़ाइण जी कोशिश कंदव त उहो सही ॻाल्हि न आहे। चाहे तव्हां पंहिंजी नुंहरनि खे या कंहिंखे बि अगरि तव्हां धंधो आदि सिखाइण चाहियो था जबरदस्ती, त उहो समय न आहे। छोकी आत्मा में शक्ति न आहे और एतिरी सम्झ बि न आहे। हिन समय परमात्मा ॾिसो सत्युग जी दिनचर्या कीअं हूंदी। सत्युग में माण्हू पढ़ाई भी पढ़दा लेकिन खेल खेल में पढ़ाई पढ़दा है। हिते न जीवन खुशी खुशी सां जींदा है, छोकी हिते विकार बुराई न हूंदी है। हिते माण्हुनि में लोभ ॾाढो आहे। लोभ जे वश सोचे तो असां पैसो कमायूं, पैसो त कमाए था वठनि, लेकिन पैसे के सही रीति यूज भी त करणो अचे न। पैसो कमाए सोचनि था असां ये वठूं ये घर ठाहियूं, ये खाऊं, लेकिन शरीर खे सूट नथो करे। दुनिया जी हालत कीअं थी वई है। माण्हू सोचे तो मां पैसो कमाया, छा कंदव पैसो कमाए? चईं तो सुठो घर ठाहियूं। अॼु माण्हू सुठो घर ठाहियो त तव्हां महिनत करे, लेकिन हुन घर में तव्हां सुख शांति सां रहो था। भई सुठो घर भी ठाहियो लेकिन घर में लड़ाई झगड़ा कंदा रहो न, त उहो त जेका सुठो त नंढे घर में ई सुठा आहे। माण्हू चवंदा आहिनि असां पैसो कमायूं, ॿारनि खे पढ़ाए लिखाए वॾो करो। ऐं अॼुकल्ह ज्यादा माण्हू अॻियां वधे त हुनखे किराइण में भी देरी नथा करनि। छो अगरि असां ईअं न सोचूं त तव्हां सोचो त भई मां पैसो कमायां, मुंहिंजा ॿार पढ़नि, ऐं तव्हांजे ॿारनि जे में पढ़ाई अगर वो ज्यादा नथा करे सघनि त छा कंदव? उन्हनि खे डांटे मारे करे त पढ़ाई न पढ़ाईंदव। तो चलो तव्हांजा ॿार पढ़ी भी वरिता उन्हनि पैसनि सां, त कम से कम खुश त थियो। माण्हू अॼुकल्ह जीवन में पैसो त कमाए थो, घर तो ठाहे थो, ॿारनि खे पढ़ाए थो, लेकिन जीवन में संतुष्ट न आहे, खुश न आहे। चवनि था असां पैसो कमायूं, ये खाऊं, पोइ खाइनि था, पोइ शरीर बीमार थो थी वञे, पोइ डॉक्टर वटि उनजे लाइ पैसा कमायो, पोइ अहिड़ो खाऊं ई छो। हिन समय जेतिरो सादो जीवन जींदासीं न, साधारण पढ़ाई, साधारण खाइण पीअण, साधारण घर, साधारण हलण चलण, उहो सुठो आहे। छो हिन समय अगरि तव्हां ज्यादा सुठो घर ठाहींदव त 10 माण्हुनि जी अख बि वेंदी, ऐं घर ठाहींदव त उनजो बोझ भी हूंदो आहे। भई लोन वोन चुकतो करो, ये करो, केॾी टेंशन। माण्हू लोन वठी करे घर त ठाहे थो, गाॾी त वठी थो, लेकिन टेंशन केॾी आहे। हुन गाॾी जो हुन घर जो सुख वठी थो सघे? त माण्हू ॾिसो एतिरी ॻाल्हि नथो सम्झनि कि असांखे पैसो छो कमाइणो आहे। माण्हू जेको पैसो कमाए थो न, जेको माण्हू बैंकनि खां लोन वठी करे, कर्ज वठी करे जो सुठा घर ठाहे करे वेठो आहे, उहो हुन घर में रहंदे हुए भी सुख जो अनुभव नथा करनि। उन्हनि खे त रात जी निंड में भी ईअं हूंदो आहे मुंहिंजो कॾहिं लोन चुकतो थिए, कॾहिं कर्ज चुकतो थिए, त मां शांति सां जीवन जी। अहिड़ो दिखावे वारो कमु करो ई छो। तव्हांखे केरु थो चए कर्ज वठी करे तव्हांखे केरु थो चए त सुठो घर गाॾियूं महल ठाहे करे रहो। त ये सम्झ त हुजणी खपे न असांखे, लेकिन सम्झ न आहे। वठनि भी था, करनि भी था, पोइ टेंशन संतुष्ट न आहे। सिर्फ़ु आप खुश था थियनि कि हा असां सुठो घर ठातो, लेकिन बाबा चवनि था कि परमात्मा खे कहिड़ा ॿार सुठा लॻंदा आहिनि ऐं सर्व खे कहिड़ा ॿार सुठा, खुदि खे बि केरु सुठो लॻंदो। जेका जंहिंजे जीवन में जो आहे न हुनखे एक्सेप्ट करो, हुनसां संतुष्ट रहो। अॼु अगरि कंहिं वटि जो बि आहे तव्हां वटि न आहे त हुनसां संतुष्ट रहो। सोचो कि चलो ठीकु आहे, हिन जन्म में न, या हिन जन्म में मां भी मेहनत करे सभु कंदमि, या हिन जन्म में सुठा कर्म करे ॿिए जन्म में वठंदमि। त बाबा चए थो हिन रीति न पंहिंजे जीवन सां संतुष्ट रहो। अगरि तव्हां संतुष्ट रही करे हलंदव न त अॻियां तव्हांखे ॾाढो ॿियो मिलंदो रहंदो। ऐं अॼु अगरि तव्हां पंहिंजे जीवन सां असंतुष्ट रहंदव
तो अग्ञा मिलण वालों भी न मिले, छो वो वाइब्रेशन होने है ना। अच्छा, मीठी मीठी सिकिल दे वारन छुटी माता पिता बाप दादा जो या प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप सभी रूहानी वारन संजीवी रूहानी माता पिता बाप दादा के या प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान है संतुष्टा सर्टिफिकेट द्वारा विश्व राज्य भाग्य से तक प्राप्त करने वाला संतुष्ट मुहूर्त हम बाबा तो संतुष्ट रहना सर्व के संतुष्ट करण। इस स्लोगन सुधा पांजे मस्तक रूपी बोर्ड से लिखल हुई, पांजे मस्तक रूपी बोर्ड से केवल स्लोगन लिखी छो कि मां सदा संतुष्ट रहंदी आहियां, सर्व के संतुष्ट कंदी। पांजे घर में जाते जाते तव्हांजी नज़र वेंदी आहे न, ये लिखी छॾो, ये सच्ची में ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। छो जी अगर असां हिन जीवन में संतुष्ट रहंदासीं न त असांजो भविष्य जीवन ॾाढो ऊंच असांखे परमात्मा ॾियण वारो। त रोज सुबुह जो जॾहिं बि उथो था त इहा स्मृति में लायो, मां कहिड़ी आत्मा आहियां, संतुष्ट आत्मा। तव्हां करे ॾिसो, इहे तव्हांजो ॿार कहिड़ा केतिरा बि मार्क्स खणी थो अचे, तव्हांजी नूंहं जो बि करे थी, चलो ठीक है, हुनजो बि शुक्र मानो, चलो एतिरो त कई। ये न सोचो चलो एतिरो त कई त मतलब हुनखे नेगेटिव दृष्टि सां न ॾिसणो, हुनखे हुनमें बि सुठो सोचणो आहे। हा, ॾाढो सुठो आहे। बाबा चवनि था कि हीअं रोज सुबुह जो ये याद करो, मां कहिड़ी आत्मा आहियां, मां परमात्मा जी संतुष्ट आत्मा। जेको जीवन में सदा संतुष्ट रहंदो आहे उहो सदा स्वयं सां सर्व सां प्रसन्न रहंदो। त सदा प्रसन्न रहण जी चाबी कहिड़ी आहे? संतुष्टता। स्लोगन आहे आपस में स्नेह और संतुष्ट संपन्न व्यवहार करण वारा ही जीवन में सफलता मोल थी। ताकि आपस में एक ॿिए आत्मिक स्नेह रखणो, हम जीवन में सदा संतुष्ट संपन्न व्यवहार करणो, हिक ॿिए सां आत्मिक स्नेह रखो। माण्हू कोई शरीर छॾे थो छॾे न त हुन खां पोइ उन्हनि जी विशेषताऊं, उन्हनि जी सुठी ॻाल्हियुनि खे यादि थो करे। त जीते जी माण्हू हिक ॿिए जी वैल्यू रखे न, या कोई बीमार थी वेंदो, कोई ॿाहिरि हली वेंदो, पोइ माण्हू सोचंदो कि हा वो ईअं कंदो हुयो, ईअं कंदो हुयो। त जीते जी हुनजी वैल्यू रखो न, जॾहिं तव्हां वटि आहे तॾहिं वैल्यू रखो न, विशेषता ॾिसो न हुन सां। अॼु परमात्मा चईंदा आहिनि बुढ़ा माण्हू बि जींदा, कम से कम भगवान जो नाम त वठनि था। अॼु बुढ़नि जी सेवा करण सुठो कमु छो सम्झनि? छोकी बुढ़ा माण्हू न भगवान खे यादि कंदा रहंदा आहिनि न, त इहो बि ॾाढो वॾो कमु आहे। त उन्हनि जी सेवा कंदा, उहो भगवान खे यादि कंदा रहंदा त तव्हांखे बि पुण्य मिलंदो न। इन करे खुदा आपस में स्नेह और संतुष्ट संपन्न व्यवहार करण वारा ही जीवन में सफलता मुहूर्त है। ओम शांति। बाबा की याद करो।